नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त ISI जे अॻूणे डायरेक्टर जनरल लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड ज़हीरुल इस्लाम चयो त मूं कॾहिं बि अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खां इस्तीफ़ा नाहे घुरियो। लेफ्टिनेंट जनरल रिटायर ज़हीरुल इस्लाम ॿिनि लफ़्ज़नि में इनकार कयो त असां कॾहिं बि कंहिं शख़्स जे ज़रिए वज़ीर आज़म नवाज शरीफ खे को बि पैगाम नाहे मोकिलियो। इन चयो त मूं कंहिंखे बि वज़ीर आज़म ॾांहुं को बि पैगाम नाहे मोकिलियो। इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन चयो त 2014 जे धरणे वक़्तु मां हुकूमत खे मशवरो ॾींदो रहियुसि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक सां सियासी तरीक़े सां मुंहुं ॾियणो वञे थो त जीअं एहतजाज ख़त्म कराए सघिजे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ पहिरियों भेरो सभिनी जे साम्हूं दावा कई हुई त अॻूणे ISI जे चीफ लेफ्टिनेंट जनरल रिटायर ज़हीरुल इस्लाम 2014 जी हुकूमत ख़िलाफ़ धरने दौरान मूंखे पैगाम मोकिलियो त अधु राति ताईं इस्तीफ़ो ॾेई छॾ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।